नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारी खां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारी में MNA पाकिस्तान पीपल्स पार्टी शाज़िया अता मरी तरफ़ां हाजी अकरम वसाण ऐं निसार अहमद वसाण जी महिनतनि सां ॻोठ हाजी मोहम्मद हयात वसाण में मुफ़्त मोबाइल सर्विस कैंप, मुफ़्त दवाऊं, चेकअप फ्री, औरतनि ॿारनि मर्दनि जो मुफ़्त इलाज, दवाऊं ॾिनियूं पियूं वञनि। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो कंडियारी में वकील अहमद वसाण पंहिंजी रिपोर्ट में। सिंध गवर्नमेंट मेडिकल मुफ्त मोबाइल सर्विस कैंप ॻोठ हाजी मोहम्मद हयात वसाण में मोहतरमा शाज़िया अता मरी MNA तरफ़ां हाजी अकरम मोहम्मद हयात वसाण ऐं निसार अहमद वसाण वाइस चेयरमैन टाउन कमेटी कंडियारीअ जे तावन सां लगाई वई, जंहिंमें मुफ़्त दवाऊं, चेकअप फ्री, मुख़्तलिफ़ बीमारियुनि जूं टेस्टूं, दवाऊं पिणु मुफ़्त ॾिनियूं वयूं। ठाणनि दर ते अची मुफ़्त इलाज, दवाऊं फ्री ॾियण खे साराहींदे अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अकरम वसाण असांजो ज़मीनदार आहे। साजिया में रहण जा असीं शुक्रगुज़ार आहियूं। हुन जा थोरा आहिनि असां ग़रीबनि खे तरफ़ां दवा मिले। वॾेरो अकरम वसाण ॻोठ में लॻी आहे कैंप। बचनि जी, वॾनि जी, नंढनि जी दवा लॻे। महिरबानी महिरबानी। साजिया मरी जी मोकिली जो हाजी अकरम वसाण जे तरफ़ां थोराइता आहियूं। जंहिं गाॾी मोकिली, मरीज़ दवाऊं ॿियूं असांखे मिलनि पियूं, उन्हनि जा वॾे असां थोराइता आहियूं। ऐं मीडिया साहिबनि जा असीं थोराइता आहियूं जेके असां ॾे आया, उन्हनि जा लख कुर्ब। असां अदी शाहजा मरीज़ आहियूं। हाजी अकरम वसाण जे ॻोठ में गाॾी आई आहे, फ्री मोबाइल अस्पताल सर्विस गवर्नमेंट ऑफ सिंध, मुफ़्त इलाज ऐं मोबाइल इहो मोकिली आहे। महिरबानी, शुक्रगुज़ार आहियूं। अकरम वसाण जे ॻोठ में इहा गाॾी आई आहे, अस्पताल आई आहे, ग़रीबनि जी मदद लाइ आई आहे। अस्पताल आई आहे, मरीज़नि लाइ वॾी शेवा पई थिए। हर माण्हुनि खे अची सुइयूं बि हणाए, डॉक्टर ॿिया हर मौजूदु आहिनि। जो कोई बि मरीज़ ॿियो अचे, बीमार हुजे, ॿियो हुजे, अकरम वसाण जे ॻोठ में शादिया मरी जे मोकिली आहे गाॾी, मना तो अस्पताल। यहाँ पर हम केमिस्ट्री की टेस्ट होती है, इसके अलावा हेमेटोलॉजी होती है, इसमें WBC डायग्नोसिस की करनी है और एसपी परसेंटेज होती है। इसके अलावा जो हेपेटाइटिस B, C की किट्स पर होती है, एस्पाइलोरी हो गए और एस्पाइलोरी स्टमक मैदे की टेस्ट है ना, वो होती है। इसके अलावा टाइफाइड, मलेरिया, ये सारी किट्स टेस्ट है। उसके अलावा जो है दूसरी RBS संत गवर्नमेंट जे तरह ऐं उन में हिते जेका आहे असां इलाइक़े जी जेका MNA आहे मैडम शाज़िया जेका मरी, उन जे ई मतिलबु त शुफासन ते जेके ॻोठनि में रहिजी था वञनि या ग़रीब माण्हू किथे शहर में नथा पहुची सघनि, त उन्हनि खे जेको आहे सो उन्हनि जे दर ते अची जेके आहिनि से हीअ सहूलियतूं जेके आहिनि से सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां मिलनि थियूं पयूं। मतलब उन में जेको आहे प्लान जेको आहे तो असांखे DHO ॾींदो आहे ऐं DC ॾींदो आहे। बाक़ी जेका रिकमेंडेशन हूंदी आहे उहा जेके आहिनि से तव्हां इलाइक़े जे जेके आहिनि से MNA MP जेके हूंदा आहिनि उन्हनि जी तव्हां जेको मौजूदु आहियूं, जेका हींअर कैंप असां हिते लॻाई आहे उहा आहे मोहम्मद हयात वसाण में। असां वटि टेस्ट BC जी थिए पई, टाइफाइड बि थिए थी, HB काफ़ी असां वटि टेस्टूं आहिनि हिते। ग़रीबनि लाइ काफ़ी असां वटि सहूलियत आहे। हाजी मोहम्मद हयात वसाण ॻोठ में हींअर असीं मौजूदु आहियूं ऐं उते मुख़्तलिफ़ लेडीज़, थोरे जेंट्स, थोरे ॿारनि जो इलाजु कयो पियो थो वञे। हिकु तरफ़ मुख़्तलिफ़ टेस्टूं फ्री कयूं पयूं थियूं वञनि ऐं ॿिए तरफ़ डॉक्टर जेके आहिनि सो पंहिंजे चेकअप वग़ैरह लाइ मौजूदु आहिनि। ऐं ॿिया बि जेके आहिनि सो खोड़ सारा ॻोठ, जंहिंमें ॻोठ गाजन वसाण, सुलेमान वसाण ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि जा जेके हिते आहिनि माण्हू हिते पंहिंजे इलाज ख़ातिर आया आहिनि। कैमरामैन मुकेश कुमार आसनानी सां गॾु अकील अहमद वसाण, अवामी न्यूज़ कंडियारी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।